कोटड़ी कबीर का खबर शामिल कयूं। ॻोठ दरगाह पीर उस्मान शाह जो रहवासी सैयद जुनैद शाह प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजा सौट सैयद आफ्ताब शाह, सैयद अमजद शाह, सैयद रियाज़ शाह, सैयद नियाज़ शाह, सैयद इश्तियाक शाह चाचा साईं, सैयद शेर मोहम्मद शाह ऐं ॿियनि मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजा सौट मुंहिंजे जान जा वेरी थी विया आहिनि, मूं ते हर क़िस्म जा इल्ज़ाम हणनि था त एतिरे क़दुरु जो ज़ना जा केस ऐं चोरियुनि जा केस मुख़्तलिफ़ केस मूं ते कया बि आहिनि। मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण बि कोन था ॾियनि। हुन वधीक चयो त मूं ते कातिलानो हमिलो बि कयो हो, जंहिंमें मां सख़्तु ज़ख़्मी थी पियो हुयसि। ॻोठड़नि खणी मूंखे इस्पताल पहुचायो, पर मुंहिंजो को दाद फ़रियाद ॿुधण वारो बि कोन्हे। हुन वधीक चयो त मां पंहिंजी ज़िंदगीअ मां तंग थी वियो आहियां। हर रोज़ मूं ते को न को इल्ज़ाम हणनि था, केॾी महिल चोरीअ जो त केॾी महिल ज़ना जो। अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे। अगर मूंसां इंसाफ़ न थियो त मां पंहिंजी फैमिलीअ सां गॾु ख़ुदकुशी कंदुसि। हुन वधीक एसएसपी नौशरो फिरोज़ हद जे एस शो खां मुतालबो कयो त ख़ुदा मूंसां इंसाफ़ कयो वञे।